इबरत न्यूज़ सां गॾु सखर को माया अदनान चेक माया सखर जे जेल रोड ते मौजूदु आहे जिते गुज़िरियल हफ़्ते में जेकी सीए जी शिदत में सखर में इज़ाफ़ो हिकिड़ो वॾो इज़ाफ़ो नज़र पियो अचे इन में जेकी इंसान जी ज़रूरत सम्झी वेंदी आहे गैस उहा सखर में इंतिहाई घटि थी नज़र अचे छो जे करे गैस जी जेकी लोड शेडिंग आहे उहा हद खां वधीक थी वई आहे मुख़्तलिफ़ टाइमिंग में गैस बंदि थी कई वञे अचो त सखर जे शहरनि सां ॻाल्हायूं था त गैस जी सूरत हाल जे हवाले सां उहो छा था चवनि। गैस जेको आहे असांजे कश्मीर में पैदा थो थिए असां वटि गैस आहे ई न। असां गवर्नमेंट खे अपील था कयूं त बराए महिरबानी असांजे सखर जे अवाम खे इहो सुख ॾिनो वञे असांजे मुल्क जी शइ असांखे नथी मिले ऐं महांगाई दौर एॾो आहे जो ग़रीब वीचारो कुझु वठी नथो सघे। कहिड़े क़िस्म जी गवर्नमेंट आहे जेको हिन ते तवजो ई नथी ॾे। रेड़ीअ वारे छॿे वारे जे मथां अची तवजो ॾे थी। हे जेके वॾा वॾा दुकान आहिनि गोदाम आहिनि डीलर आहिनि उन्हनि ॾे को वञे ई नथो। इहा कहिड़ी गवर्नमेंट आहे असांजी। असांखे वॾी तकलीफ़ आहे पाणीअ जी गैस जी हर शइ जी बिजलीअ जी ऐं महांगाई त एतिरी आहे जो ग़रीब वीचारो राति जो बुख ते सुम्ही थो पए बुख ते सुम्ही थो पए। अहिड़ी शदीद सर्दीअ में तव्हां सखर जहिड़े शहर में ॾिसंदो त हिते तव्हांखे गैस मानी पचाइण जे लाइ कान्हे। गैस हीटर त परे जी ॻाल्हि आहे त को माण्हू गैस हीटर हलाए एॾो टेम्परेचर किरी पियो आहे 10 11 ते वञी बीठो आहे त उते बिजलीअ जी लोड शेडिंग अलॻि थी हले पई। माण्हू माना बिजली जो जेको आहे हीटर उहो बि न हलाए सघे गीज़र बि न हलाए सघे ऐं औरतूं जेके मानी थियूं पचाइनि उन्हनि खे काठियूं या कोयला ॿारणा था पवनि पिया ऐं थधे पाणीअ सां उन्हनि खे थांव धोइणा था पवनि पिया। त हिन क़िस्म जी जेकॾहिं 70 74 सालनि खां पोइ बि सूरत हाल उहा ई आहे जेका पथर वारे ज़माने में। गैस त लभे ई कान थी पई सुबुह जो नाश्ते करण लाइ ऑफिस तयारु थींदा आहियूं ऑफिस लाइ त गैस हूंदी कोन्हे लकड़ियूं वठी ईंदा आहियूं लकड़ियूं महांगियूं लॻियूं पियूं आहिनि ॿार हाणे त स्कूल खुलिया आहिनि ॿार तयारु थींदा आहिनि त उन नाश्ते लाइ ॾाढी परेशानी थींदी आहे ऐं हुकूमत खे असां इहा इल्तिजा था कयूं त महिरबानी करे गैस ॾियनि टाइम ते असां ऑफिस बि पुॼी सघूं ऐं ॿार बि स्कूल पुॼी सघनि ख़ैर सां। हेतां ॿुधिया सखर जे शहरनि जा वीचार उन्हनि जो इहो ई चवणु आहे त सखर में गैस जी लोड शेडिंग खे ख़तमु करे सखर जी आवाम खे रिलीफ ॾिनो वञे। कैमरा टीम सां गॾु अदनान शेख इबरत न्यूज़ सखर।